नौशिरो फिरोज डिस्ट्रिक्ट रिपोर्टर एम हसन सुमरो भिरिया सिटी भरसां गोट शरीफ हकड़ो वासी गोठाणन गुलजार हकड़ो अता मोहम्मद कासिम नूर मोहम्मद गुलाम रसूल ॿियनि जी अॻवाणी में बासर रियाज़ रिंद ऐं ॿियनि जी मुबैना ज़ादतनि ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त बासर रियाज़ रिंद ऐं ॿियनि असांजे 2 एकड़ ज़रिए ज़मीन ते कब्ज़ो कयो। गुज़िरियल राति जदीद हथियारनि सां हमिलो करे गोलियूं हणी असांजा बि नौजवान परवेज़ हकड़ो यासीन हकड़ो ज़ख़्मी करे छॾिया आहिनि जेकी नवाब शाह अस्पताल में दाख़िल थियल आहिनि। हिननि ॿुधायो त रियाज़ रिंद हथियार बंदि वठी बिना जवाज़ कब्ज़ो कयो वियो आहे। ज़मीन असांजी आहे जेका सालनि खां वठी असां वटि आहे। हिननि चयो त पुलिस को बि तदारक करण जे लाइ तयारु नाहे। वॾी खूनारेज़ी जो ख़तरो आहे। हू क्रिमिनल लोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि। हिननि आला अख़्तियारनि ऐं SSP नौशिरो फिरोज़ ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त हमलावर रियाज़ रिंद ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। एतरा फिर ध्यान जो मन कार खोखल राजी के लगा कुछ झुक में है कुछ जी को ने को हे तो मेरे कला का जो कम है जी हथ में